नाज़िर सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सदर ते पेंशन पॉलिसी में तब्दीली ख़िलाफ़ मुतालबनि जी मञता लाइ उस्तादनि पारां जामशोरे में अॼु ॿिए ॾींहुं बि स्कूलनि ऐं सरकारी आफ़िसनि में तालाबंदी कई वई आहे। तफ़सील रवाह इरफान बुरफत जी। इरफान, छा तफ़सील आहिनि? जी, ये सिंध में जेको आहे मुलाज़िमनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ मसइलनि जे हल जे लाइ जेको एहतिजाज कयो पियो वञे, उन्हनि जे जुड़ियल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते अॼु जामशोर जे समूरनि तालुके ज़िले में जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में उस्तादनि तरफ़ां तालाबंदी कई वई आहे। जंहिं जामशोर जे मुख़्तलिफ़ RBC हाई स्कूल, गर्ल्स हाई स्कूल, उन सां गॾु सिंध यूनिवर्सिटी गर्ल्स हाई स्कूल जे तोड़े सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग बॉयज़ हाई स्कूल में जेको आहे मुकमल ते तालाबंदी कई वई आहे। जंहिं सबबि स्कूल मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं शागिर्दनि खे माना मोकल मिली आहे। जॾहिं सिंध यूनिवर्सिटी ऐं मेराण यूनिवर्सिटी जेके मुलाज़िमत उस्तादनि तरफ़ां एहतिजाज जेको हले पियो, उन हवाले सां जेको आहे तदरसी अमल बंदि आहे ऐं जेको इंतिज़ामी अमल आहे उहो पूरो ठप आहे। जी इरफान, मां जी महिरबानी।